हेॾे ॾिसो। अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो ही असांजो डायरेक्टर ज़फ़र खोखर जूं महिनतूं जेको हर वक़्तु सच पुछो त अदाकारनि जी ख़िदमत में हूंदो आहे। ऐं ही असांजी अदाकार आहे काइज़ा ओ बल्कि इहो आइज़ा तमामु बहितरीनु अदाकार आहे। हाणे उनखे उस जे बचाइण जे लाइ जीअं हुनजो मेकअप घणो हेॾे हेॾे न थिए, इन जे लाइ ही ज़फ़र खोखर जूं तव्हां ॾिसी रहिया हो महिनतूं। ही ज़फ़र खोखर आहे असांजो ड्रामो राज राणीअ जो डायरेक्टर। तमामु बहितरीनु डायरेक्टर आहे ऐं कॾहिं बि अदाकारनि खे अकेलो नथो छॾे। ऐं हे मैडम आइज़ा ऐं जेकी आहे खिलंदी न आहे, सफ़ा ॼणी को मुंहिंजे पीउ जे कज़े ते आई ॻाल्हि आहे। ईअं बाबा को खिल बि सही, मुंहिंजे अबे जी शादी आहे। ऐं हे सीनूं जेके अॼु हिन टाइम हली रहियूं आहिनि, कैमरामैन सर ॾिसो, ही कैमरामैन आहे असांजो मुमताज़ ख़ासकेली साहब, जेको तमामु जेको आहे सो नेठि जेको कैमरामैन खे ज़ोरीअ भॼाए पाण कैमरा कब्ज़े में कई अथई। ऐं जेके हे छोकिरा हुन खां अब तव्हां हिन में ख़ुशि आहियो? बिल्कुलु सर, बिल्कुलु। तूं ख़ुशि आहे ऐं तूं ख़ुशि न आहे ऐं तूं ख़ुशि आहे? बिल्कुलु सर। भला मुमताज़ तोखे चांहि न पीआरी आहे? चांहि जी ॻाल्हि न आहे सर, उस्ताद उस्ताद आहे, जंहिंसां असां कमु कयूं था उनजी कमी महसूसु थींदी न सर। ऐं ही छा आहे? उस्ताद आहे, ही बि उस्ताद आहे, पर हींअर हिन वक़्त जे लाइ चलो पुछूं दादा, तूं छा थो चवणु चाहीं? सर उस्ताद साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां दोस्तनि जा इंटरव्यू कयो पिया ऐं तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो हीउ पुराणो कमु आहे। उहो त बिल्कुलु तव्हां सुठा कैमरामैन आहियो, कमु न विसरंदा आहिनि, पर हींअर जेके तव्हां महिरबानी कंदव हे पघर बि वहनि था, जेके सीन करणु ॾींदव सीन बि थी वेंदी आहे। तूं असिस्टेंट डायरेक्टर हुई, तूं छा थो चवणु चाहीं? साईं असां इहो चवणु था चाहियूं त अदो मुमताज़ वाक़ई पुराणो कैमरामैन आहे, असांजो दोस्त आहे, मौला ख़ुशि रखेसि। ऐं ज़फ़र जे बारे में तव्हां छा ख़्यालु? असां त माना जेको महिनत आहे। साईं ज़फ़र तव्हां छा था चवणु चाहियो? सर मां इहो थो चवणु चाहियां त असल में मसइलो इहो आहे त हर अदाकार जे लाइ इज़त ऐं अहमियत आहे ऐं हुजणु खपे माण्हू खे। डायरेक्टर जो कमु आहे त सुठे तरीक़े सां पेश अचे, रवैयो सुठो रखे। ज़ाहिर आहे तव्हां ॾिसो था केॾी उत्साह सभिनि खे पघर आहे। साईं बेशक वाक़ई उस बि आहे। ऐं तव्हांखे कीअं थो महसूसु थिए भला इहो उस ऐं ज़फ़र खोखर जूं ख़िदमतूं? माशाल्लाह सां पूरी टीम बहितरीन आहे। न मां टीम जी ॻाल्हि नथो कयां, ज़फ़र जी महिनतूं नथा सॼो हिन टाइम टीम त मथो ककर झलियूं न बीठा थी। डायरेक्टर जी महिनत आहे न बाबा, मां उहा थो ॻाल्हि कयां। तमामु बहितरीन। कीअं ज़फ़र खे छा था? ज़फ़र कीअं माण्हू आहे? सुठो माण्हू आहे। सुठो ई या भलो बि आहे? सुठो आहे। न सुठो ऐं भलो वधीक तव्हां कमु कयो आहे उन्हनि न सां। कमु त हाणे मुंहिंजो भाउ आहे, पर माना सुठो आहे या भलो? मां इहो थो चवां। सुठो आहे, नाइस आहे। भलो न आहे? नाइस बि भलो आहे न, सुठो बि भलो आहे न सही मतिलबु सुठो धार आहे, भलो धार आहे। तव्हां छा था चवणु चाहियो, भलो या सुठो? बहितरीन। बहितरीनु। चलो माशाल्लाह, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। ऐं मां शायदि दोस्तो अस्सलाम वालेकुम या अली मदद। ऐं हींअर ॾिसी रहिया आहियूं ऐं शूटिंग हली रही आहे असांजो तमामु ज़फ़र खोखर असांजो ॾिठो त तमामु बहितरीनु डायरेक्टर मुमताज़ ख़ासकेली बि असांजो तमामु सीनियर डायरेक्टर आहे, कैमरामैन आहे। पर अॼु आख़िरी शेड्यूल आहे ड्रामे जो। कैमरामैन खे ज़ोरीअ भॼाए छॾियो ऐं पाण कैमरा कब्ज़े में करे बीह रहियो आहे, जंहिंमें छोकिरा बि हिकिड़ो राज़ी आहे हिकिड़ो न आहे। ऐं एक्टर बि माशाल्लाह तमामु सुठी महिनत करे आहियो। अचो त वरी सीन कयूं। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी, वॾी महिरबानी, लिख थोरा। सावरा जेकॾहिं पुट जाओ त छा नालो रखंदुसि? ओके, थोरा नंढा आहिनि न कि वार त उहे बीहनि नथी कनि। रिकॉर्ड वार तो सुनाए थो। न न ओके ओके जी बाबा। सावरा जेकॾहिं पुट जाओ त छा नालो रखंदुसि? अगरि उर्दू जो नालो। सावरा जेकॾहिं पुट जाओ त छा नालो रखंदुसि? सावरा जेकॾहिं पुट जाओ त छा नालो रखंदुसि? लाला जेकॾहिं पुट जाओ त मोहम्मद चमन, बाक़ी जेकी धीउ जाई त कुझु तोखे सम्झो। मां त धीउ जो नालो सदोरी रखंदुसि। मां त धीउ जो नालो सदोरी रखंदुसि। वाह वाह, छा त नालो आहे, कावड़ थी लॻे तंज़ थो करे। ईअं छो थो चवीं सदोरी न रखांसि? ईअं छो थो चईं सदोरी न रखांसि? हल मां तोसां नथी ॻाल्हायां। हल मां तोसां नथी ॻाल्हायां। कावड़ छो थी करीं? मूं तारीफ़ खे तो ग़लति सम्झो। कावड़ चओ तूं कावड़, कावड़ तुंहिंजी मारी थी त हेला चवीं त थो कावड़ छॾियां थी, पर हिकु ॾींहुं हमेशह कावड़ जी वेंदी साईं, किथे मूं फेरे वई। चवीं त थो त कावड़ छॾ, चवीं त थो त कावड़ छॾ, पर हिकु ॾींहुं हमेशह जे लाइ मुंहुं मोड़े वेंदी साईं। ईअं न चवंदा अहिड़ा, तोखां सां मरी वेंदुसि।
हिते